वेलकम बैक नाज़रीन। आज़ाद कश्मीर जे सूरत हाल ते सदर आसिफ ज़रदारी अॼु अहम इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पार्टी जा अॻुवान शिरकत कंदा। इजलास में सदर खे आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जी पार्लिमानी बोर्ड जो इजलास भी अॼु तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहे आहियूं। आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते सदर आसिफ अली ज़रदारी अॼु अहम इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पार्टी जा अॻुवान शिरकत कंदा। इजलास में सदर के आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जी पार्लिमानी बोर्ड जो इजलास भी तलब करे वरितो आहे। आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते सदर आसिफ अली ज़रदारी अॼु अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में पार्टी जा अॻुवान शिरकत कंदा। इजलास में सदर के आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते सदर आसिफ ज़रदारी अॼु अहम इजलास तलब करे वरितो आहे। इजलास में पार्टी जा अॻुवान शिरकत कंदा। इजलास में सदर खे आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सदर आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी जी पार्लियामानी बोर्ड जो अॼु इजलास भी तलब करे वरितो आहे।